पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियुनि में अॻिभराई नथी सघी। अफ़गान तालिबान जो दहशतगर्दी न थियण बाबति लिखत में ज़मानत ॾियण खां इनकार। पाकिस्तान उसूली मौक़िफ़ ते क़ाइम। अफ़गान धरती तां दहशतगर्दी जा थाक ख़तम करण लाज़मी करार। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त अफ़गान तालिबान तरफ़ां दहशतगर्दी सरपरस्ती क़बूल न कई वेंदी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ मज़बूत क़दम खणणा पवंदा। लॻे थो त अफ़गान तालिबान कंहिं ॿी एजेंडा ते अमल करे रहिया आहिनि। तालिबान जी एजेंडा अफ़गानिस्तान पाकिस्तान ख़िते जे मफ़ाद में नाहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टीअ आज़ाद कश्मीर हुकूमत किराइण ते इतफ़ाक़ करे वरितो। आज़ाद कश्मीर जी वज़ीर आज़म ख़िलाफ़ गॾियल बेइतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। नून लीग जे वफ़द जी ऐवानी सदर में मुलाक़ात। आज़ाद कश्मीर में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण ऐं नई हुकूमत साज़ी बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं। क़मर ज़मान कायरा जो चवणो हो त आज़ाद कश्मीर में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नून लीग हुकूमत किराइण में गॾु हूंदी पर हुकूमत ठाहिण में शामिल न थींदी। हुननि हुकूमत में शामिल न थियण वारी नून लीग जी ॻाल्हि मञी वरिती आहे। राणा सनाउल्ला चयो आहे त आज़ाद कश्मीर जी मौजूदा हुकूमत मसइला हल करण में नाकाम रही। इतफ़ाक़ राय आहे त आज़ाद कश्मीर में बहितर हुकूमत ॾियणी आहे पर नून लीग हुकूमत जो हिसो न बणिजंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। पाक सऊदी लाॻापन सीड़पकारी ऐं मुआशी सहकार ते ख़्यालनि जी ॾेवठ। ॿिन्ही अॻुवाणनि आला सतही राब्ता जारी रख ते इतफ़ाक़ कयो। धरती धड़नि तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क जे सर ते 7 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं कोठायूं वेंदियूं। कॉन्फ्रेंसूं ऐं सेमिनार बि कराया वेंदा। सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाकड़े ऐं कोड़ी कोड़ी जा मुक़ाबला कराया वेंदा। मच ऐं सुगड़ कचहरियूं करे सिंध जी शानदार सक़ाफ़त खे भेटा पेश कई वेंदी। लाड़काने में बकापुर पुलिस चौकी जो इंचार्ज हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद। मोटरसाइकिल सवार ॿ हथियारबंद पुलिस चौकी ते वेठल चौकी इंचार्ज मुश्ताक तुनियो खे गोलियूं हणी फरार थी विया। शहीद पुलिस ऑफिसर जो लाश अस्पताल मुंतक़िल। SSP लाड़कानो जो चवणु आहे त वाक़े में शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। वाक़े में मुलविस ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो। तुर्किया में 6.1 जी शिदत जो ज़िलज़िलो। केतिरनि इमारतुनि खे नुक़सान। इस्तंबोल, भोरसा, मानीसा ऐं अज़मियत समेत ॿियनि शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। हमास वधीक कीजर कमाल जो लाश इसराइल हवाले करे छॾियो। पढ़ी मीडिया मूजिबि लाश जी सुञाणप लाइ पुलिस जी निगरानी में तेल अवीव जे अबू कबीर फॉरेंसिक इंस्टीट्यूट मुंतक़िल कयो वियो। हमास 12 जी रगमालनि जा लाश इसराइली हवाले करे चुको आहे। ऐं पाकिस्तान ॾखण अफ्रीका विच में पहिरीं T20 मैच अॼु खेॾी वेंदी। स्टार बैटर बाबर आज़म हिकु दफ़ो ॿीहर एक्शन में नज़र ईंदो। क़ौमी क्रिकेट टीम जी कप्तान सलमान अली आगा जो चवणु आहे त ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ सीरीज़ में कामयाबी हासिल करण जी कोशिशि कई वेंदी। ॾखण अफ्रीका वटि बहितरीन बॉलर ऐं बैटर मौजूदु आहिनि। सिलेक्शन में सभिनी जी राय शामिल हूंदी आहे। टीम खे सुठे ऑलराउंडर जी ज़रूरत आहे।